जिंदगी में कहीं कहीं अहिड़ा वाक़िया या हादसा पेश ईंदा आहिनि जेके बज़ाहिर त कंहिं हिक फ़र्द जी ग़लती या लापरवाही जो नतीजो नज़र ईंदा आहिनि, पर मजमूई तौर ते उहे मामला समाजी रवैयनि जो इज़हार हूंदा आहिनि। असां वटि शादियुनि मुरादियुनि में ख़ुशीअ जे इज़हार लाइ मुख़्तलिफ़ सक़ाफ़ती रंग आहिनि जेके इंतिहाई परअमन ऐं समाज दोस्त हूंदा आहिनि, जिन जे इज़हार सां ख़ुशी फ़क़ति मल्हाइण वारे ख़ानदान गिरोह या फ़र्द खे न हूंदी आहे, पर बाक़ी मुआशिरो बि उन मां पियो ख़ुशियूं माणींदो आहे। ॻाइण, रक़्स करण, साज़ वॼाइण, महफ़िलूं करण सां समाज में मौजूदु तनाव में बि घटिताई ईंदी आहे, पर असांजे समाज में कुझु अहिड़ा बि नाकारी रवैया वधी रहिया आहिनि जिन जो तालुक़ु न असांजे सक़ाफ़त ऐं समाजी रवैयनि सां आहे, न उहे मुल्की कानून जे मुताबिक़ आहिनि। उन्हनि में शादियुनि मुरादियुनि में फायरिंग करण असांजी सक़ाफ़त खे ज़बरदस्त नुक़सान पहुचायो आहे, जंहिंसां ख़ुशियूं मातम में तब्दील थी वेंदियूं आहिनि। अहिड़ो हिकु वाक़ियो सांगड़ जे शहमीर पंवर कॉलोनीअ में पेश आयो, जिते लाऊं लहण लाइ तयार ॻाढ़े जोड़े में मौजूद कुंवार खे नौजवान भाउ जो लाश मिलियो। शहमीर ॻोठ में शादीअ लाइ आयल ॼञ में कुझु अॿहरनि नौजवाननि जे करे ख़ुशियुनि जो माहौल मातम में तब्दील थी वियो, जॾहिं कुंवार जो भाउ 24 वरनि जो आलम यूसुफ गोली लॻण सबबि फोत थी वियो, जंहिंजी FIR त नामालूम माण्हुनि ते दर्ज कई वई, पर उन माउ ऐं भेण खे उन नामालूम माण्हुनि जी सॼी उमिरि लाइ अहिड़ा घा ॾिना जेके तव्हां उमिरि भरिजी नथा सघनि। समूरी सूरत-हाल ते पाड़ेसिरनि जो चवणु आहे त आलम छोकिरो ॾाढो भलो छोकिरो, इख़लाक़ मोहबत वारो, अल्लाह सां हर कंहिं अहिड़ो पुटु ॾे, हर अहिड़ो तूं जो दादलो हो ऐं फरमा बरदार तूं चवंदो बाबा आलम मूंखे तकलीफ़ आहे, अधु राति जो उथी हली भॼंदो, तूं घणे तेरी भॼी वेंदो, मुंहिंजे बाबे खे तकलीफ़ आहे, मुंहिंजो बाबा 3 साल खां बीमार हो, गुर्दे जो मसइलो आहे, तमामु भलो, अल्लाह सभिनी खे अहिड़ो फरमा बरदार छोकिरो ॾे, शहीद थी वियो आहे वीचारे, छा कयूं, अल्लाह जे वस में आहे, बस छोकिरो तमामु भलो। आलम जी जेको फुफी छोकिरो जेको आहे न भेण जी छोकिरो, 2 छोकिरियूं शादियूं जेको कंदा शादी फाइल न करे न, हिन ते पाबंदी घुरिजो भई कंहिंजी बि शादी ॾाढे मुंहिंजी छोड़ शादी जो हीअ अॼु हई वियो, कल्ह मुंहिंजो छोकिरो वञे, हीअ वञे सभु असांजे ॿार आहिनि न, हिन जो पाबंदी मुकम पाबंदी, जेको करे पुलिस अची झलनि उन असांजी शादी बाबा न अचिजो, इहे ग़लति आहे तमामु, कंहिंजी सिफ़ारिश न करे, जंहिंजो बि शादी हुजे पकड़ो हुनखे अची मोबाइल खणी वञो, भले असली वारी रेस में हुजे खणी वञो, बसि छो तुंहिंजो माण्हू मरी रहियो हुजे, शरीर जे बि ख़िलाफ़ आहे, अल्लाह जे कानून जे बि ख़िलाफ़ आहे, असांजो पाकिस्तान आहे न हुनजो ख़िलाफ़ बि आहे, कानून जे ख़िलाफ़। शादी में कंहिं में फायरिंग न कयो। आलम छोकिरो जेको हिन कॉलोनी शहमीर कॉलोनी जो बहितरीन छोकिरो हो, तमामु शरीफ़ हो, हिकिड़ी भेण जी शादी उन मज़े जेको आहे ख़ुशी मल्हाई वे, फायरिंग मज़े धक लॻी वियो, छोकिरो फोत थी वियो। शादियुनि में ख़ुशियूं भले कजनि, जेको अगरि अहिड़ी फायरिंगूं ॿेरिंगूं न कजनि त भलो आहे, नुक़सान त केॾो थी वियो, ज़बरदस्त छोकिरो ॾाढो बहितरीन हो, असांखे ॾाढो दुख आया। अपने ऊपर ही या दूसरों को, एक तो खुद तो चला गया लेकिन दूसरों को अज़ाब में डाल गया, यही कहना चाहते हैं। इसके लिए जो भी है अपनी खुशी अपने घरों में करें, खाना खिलाएं, दूसरे काम करें, लेकिन ये जायज़ नहीं है। पाड़े जो आया हूँ, शादी जी अचानक शादी, इनकी भेण की शादी हुई, अचानक शादी में माना ये खुशी जी दौर सां उन्हनि जेके जीअं फायरिंग कई, फायरिंग करण सां जीअं माना कीअं गोली हमरा लॻी वई। समाजी मुआशरती ख़राब रवैयनि ते सख़्त कानूनी कार्रवाई करे अहिड़ियुनि सरगर्मियुनि खे नाक़ाबिले बर्दाश्त सम्झियो वञे त जीअं शैतान सिफ़त उॿरनि नौजवाननि जे करे मेहंदी लॻल कुंवार जे भाउ कंहिं ख़ुशियुनि सां सरशार माउ खे हमेशह लाइ ग़म जो पहाड़ किरण खां रोके सघिजे। सारंग वसाण, धरती TV, सांगड़।